खेत्र न आहे। खेत्र माना ही शरीर, हिन शरीर खां वठी जेके सृष्टियूं आहिनि प्रकृति ताईं, इहो खेत्र आहे। तूं ही खेत्र न आहे। खेत्र माना आत्म ज्योति तूं आहे, जा सभ जी ॼाण कराईंदड़ उहो तूं आहे। ही खेत्र न आहे। कल्ह हलियो थिए न त ही शरीर की शरीर नाथ, शरीर रुॻो न सम्झो, ही त जिन्स हिकिड़ी आहे। शरीर खां वठी जेके सृष्टियूं आहिनि प्रकृति ताईं, हे नासवन ताईं, आत्मा सत आहे। हे जड़, पाण खे न ॼाण न ॿिए खे ॼाण, हे त छा पर जा हिन जी मां आहे प्रकृति, उहा बि जड़। हिन खां वठी जेके सृष्टियूं आहिनि इहे असत आहिनि, जड़ रूप आहिनि, दुख रूप, असत जड़ दुख रूप। ऐं हे आत्मा की आत्मा सत ॼाण आनंद स्वरूप। अम्मा ॿुधायो त पुट, जेको मुख तुंहिंजो असली आहे उन खे जे तोखे ॼाणणो आहे त टे शयूं खपनि। हिकु नेत्र। नेत्र छा कि पवित्र बुद्धि, साफ़ दिल। पवित्र नेत्र माना पवित्र बुद्धि खपे, स्तर बुद्धि खपे, सूक्ष्म बुद्धि खपे। श्री राम। पवित्र बुद्धि रूपी अखियूं खपे। दर्शनी के वेदांत जा ग्रंथ जिन में आत्मा ऐं परमात्मा जी हिकिड़ाई ॿुधायल आहे। उपनिषदनि में उपासना कर्म जूं ॻाल्हियूं अचनि थियूं, पर घणे में घणियूं ॻाल्हियूं कि बसि आत्म ज्ञान जी, आत्मा ई परमात्मा जी हिकिड़ा। त गीता में कर्म उपासना ज्ञान आहे, पर गीता छो बणी कि आत्म ज्ञान अर्जुन खे ॾियण लाइ। कर्मनि जी सिख्या उपासना जी थी पई आहे हू कि हुन कर्म बर में नथे, जेको कर्तव्य नथे पाले। माण्हू सम्झंदा आहिनि त फ़क़ीरनि जे लाइ आहे गीता। अड़े फ़क़ीर तूं गीता जी सिख्या खां सवाइ फ़क़ीर थियो थिए। अर्जुन चई तूं फ़क़ीर न थी, पंहिंजो गिरस्त में रही करे पंहिंजी फर्ज़ अदाई, पंहिंजो कर्तव्य पाल। तूं केतिरी आई रजपूत जे घर में तुंहिंजो जनम आहे, तूं धर्म जी युद्ध या हुनखे सिख्या नहीं, पर हू शोक में रुनी पियो। हिन वास्ते हुनखे इहा ॻाल्हि ॿुधाई। असोचा गीता शुरू थी थिए, भगवद गीता अध्याय 2 11 श्लोक खां शुरू थिए थी। सॼो अध्याय पहिरियों ऐं 10 श्लोक ॿिए अध्याय जा, उहे छा कि उहा भूमिका आहे, मुहाग। गीता शुरू थिए थी ॿिए अध्याय जे 11 श्लोक खां। असोचा नन्नव सोचस्तु प्रज्ञावादाम सुभाषसे। असोचा नन्नव सोचस्तुम, किथे छॾे ॾे हे भाई, हे न ॿुधी सघनि। जे ख़्यालु हूंदो हिन में न, हे अलौकिक वार्ताऊं आहिनि। जयराम जी की। हा, ध्यान में हूंदो, न ध्यानु हूंदो त ॿुधी कोन सघंदा। ॿुधी किन सघंदा, यादि छा रहंदो? यादि ई कोन रहंदो, सम्झंदा छा? सम्झंदा ई कोन त पोइ फरत जेका वठिबी आहे असां कहिड़ी मिलंदी? ठीकु आहे न। ध्यानु ॾेई ॿुधो, हे अलौकिक वार्ताऊं आहिनि, हे लौकिक कोन्हनि। अदा पकोड़ा वठी पा पकोड़नि पैसा ॾेई पकोड़ा अदा चयो वठो। जयराम जी, पकोड़नि जी ॻाल्हि कान्हे। श्री राम। जहिड़ी लहर ते हलंदा, यादि आहे कंहिंखे? असोचा नन्नव सोचस्तुम प्रज्ञावादाम सुभाषसे। गतासुन गतासु नानु सोचंती पंडितः। अरे तूं ॻाल्हियूं असोचा नन्नव सोचस्तुम,
जंहिं ॻाल्हि जो को शौक़ु न कजे, फिकर न कजे, उन वास्ते तूं फिकर करे रहियो आहीं। अखियुनि मां पाणी पियो करे रुई रहियो आहीं। सोचा न सोचुसि तूं। जंहिं ॻाल्हि जो शौक़ु न कजे, उनजो तूं शौक़ु करे रहियो आहीं। सोचा न सोचुसि तूं प्रजावादं सुभाषसे। ऐं ॻाल्हियूं तो करे प्रजा माना स्थिति प्रज्ञ ज्ञानियुनि जूं, पंडितनि जूं तो ॻाल्हियूं करे। हे पंडित रवाजी न, ब्राह्मण जे घर में, इहा भारत जी रीत आहे, ब्राह्मण जे घर में जनम वठंदो आहे उन खे पंडित चवंदा आहिनि। शास्त्रनि जो जेको ॼाणू आहे उन खे बि पंडित चवंदा आहिनि। पर गीता जो पंडित इहो कोन्हे। गीता जो पंडित की गीता पंडित उन खे थी चए यस्य सर्व समारंभा काम संकल्प वर्जता ज्ञान अगन दग्ध कर्माणी तमाहु पंडितम बुद्ध हो। जयराम जी, जंहिंजा संसार भरम कामना वासना नास्ती हो अज्ञान प्रज्ञान, जंहिंजा सभु कर्म आहिनि कामना रहित आहिनि, उहो पंडित। ब्राह्मण जे घर में जनम वठे तंहिंखे पंडित चइजे। शास्त्रनि जो ॼाणू हुजे तंहिंखे पंडित चइजे। गीता जो इहो पंडित जो पूर्ण ज्ञानी आहे। त तूं ज्ञानी पाण खे सम्झे पियो, वरी शौक़ु पियो करी। सोचा न सोचुसि तुम प्रजावादं सुभाषसे। जेका ॻाल्हि शौक़ु करणु योग न, तंहिंजो शौक़ु पियो करी ऐं ॻाल्हियूं पियो करी। पंडित माना तत्वदर्शी ज्ञानियुनि जी ख़बर अथई। जेके पंडित माना तत्वदर्शी ज्ञानी आहिनि उहे शो कंदा आहिनि। जेके संबंधी मरी विया ज्ञानियुनि जो शौक़ु न कंदा आहिनि। जेके जीअर आहिनि कर्तव नथा पालीनि उनजो बि शौक़ु नथा कनि। ईअं सुपने में 60 संबंधी आहिनि कंहिंजा, उन मां 36 बचन छल मरी विया। भाई घणा 36 ॾिसो देखो कहिड़ो जाने, बाक़ी रहिया 24। हाणे ॼाणे थो लीलाशाह जी लिखो कोन थो ॼाणे, थोरो घणो बि ॼाणा अञा न। हा बाक़ी बचा 24।